इस्लामाबाद पुलिस पीटीआई चेयरमैन इमरान खान के गिरफ्तार करण लाइ जमाक पार्क अची वई। पीटीआई जे नंढा बरदार कारकुननि बि जमाक पार्क अचण जो सिलसिलो जारी। जमाक पार्क जे चौधारी पुलिस जे वॾी नफ़री मौजूद, बख्तरबंद गाड़ी ऐं कैदियुनि वारियूं वैन्स बि जमा पार्क ॿाहिरियां मौजूद। पुलिस खे ॻोल्हाईंदड़ गैस जा शैल बि ॾिना विया। डीआईजी ऑपरेशन्स इस्लामाबाद पुलिस चयो आहे त अदालती वारंट्स ते अमल करण लाइ जमाक पार्क आया आहियूं। उमीद आहे त अदालती फ़ैसिले ते अमल कयो वेंदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान खे औरत जज खे धमकाइण वारे केस में वॾो रिलीफ मिली पियो। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत इमरान खान जे गिरफ़्तारी वारंट्स ते अमल 16 मार्च ताईं रोके छॾियो। अदालत रीमार्क्स ॾींदे चयो त इमरान खान ॿिनि अदालतुनि में पेश थियो आहे त हिते छो पेश न थी रहियो आहे। इमरान खान जी सियासत दफ़न थी चुकी आहे। संदसि परॾेही साज़िश वारो बयान रद्द थी चुको आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान साइफ़र खां पोइ हाणे लाशनि ते सियासत करे रहियो आहे। हाणे क़ौम खेसि सुञाणे वरितो आहे, खेसि कुझु बि मिलणो न आहे। केपी जे गवर्नर गुलाम अली सूबाई असेंबली जी चूंड लाइ 28 मई जी तारीख़ ॾेई छॾी। गवर्नर गुलाम अली सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात ऐं इलेक्शन कमीशन जे अमलदारनि सां मुशावरत बाद सूबे में आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कयो। गवर्नर चयो आहे त चूंड कराइण आईनी ज़िम्मेवारी आहे। बहुत काम हो रहा है कराची जे गुलिस्तान जोहर स्कीम 6 में अदालती हुकूमत अदद अखिलनि खिलाफ ऑपरेशन चक्रियूं। रहवासियुनि जो घर ढाइण खिलाफ एहतिजाज, पुलिस ते पथरा। एसएचओ समेत केतिराई ज़ख़्मी। पुलिस जे एहतिजाज कंदड़नि ते शेलिंग ऐं हवाई फायरिंग। 6 ॼणा गिरफ़्तार, ऑपरेशन जारी, छिकताण बरक़रार। सिंध असेंबली में पीटीआई मेंबर्स जो अरसलान ताज जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज। स्पीकर डाइस जो घेराव। असेंबली जो इजलास स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठि थियो। सिहत वारे वज़ीर अज़राफ़ पेचू चयो आहे त ठटे में ख़राब पियल एम्बुलेंस जे हिकु एमपीए वीडियो वायरल कई। गाॾियूं 10 खां 15 साल पुराणियूं आहिनि। कोताही जी निशानदी करणु मुख़लिफ़ धुर जो कमु आहे, पर गुमराह कंदड़ ॻाल्हियूं पखिड़ण सां खाते जी बदनामी थींदी। एम्बुलेंस जी मरमत करे ॿीहर इस्तेमाल कई वेंदियूं। सुप्रीम कोर्ट EOBI करप्शन केस में इदारे जे चेयरमैन ऐं मेंबरनि खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत पुछियो त इदारो गैर मुनज़िम छो आहे। इदारे में करप्शन जारी आहे। चेयरमैन समूरनि मामलनि बाबति तफ़सील फराहम करे। EOBI चेयरमैन कराची में आहे त वीडियो लिंक ज़रिए रजिस्ट्री मां पेश थिए। लाहौर हाई कोर्ट 1990 खां वठी 2001 ताईं जो तोशाखाना जो रिकॉर्ड तलब करे वरितो। अदालत तोशाखाना जे जारी कयल रिकॉर्ड जी बि तस्दीक थियल कापी पेश करण जो हुकुम ॾिनो। जस्टिस आसिम हफ़ीज़ चयो आहे त कंहिंखे बि मुक़दस कहूं न समझो वञे। हम दोनों बातों के ऊपर लाहौर हाई कोर्ट से रजू कर रहे हैं। 2 जुडिशियल कमीशन इमीडिएटली चाहिए। एक जुडिशियल कमीशन चाहिए जो जिले शाह के बहिबाना कत्ल की तहकीकात करे, और दूसरा हमें जुडिशियल कमीशन चाहिए जो तोशा खाने के ऊपर तमाम हकायक कौम के सामने लेके आए। दूसरा जो है वो केस मैं ये FIA के खिलाफ करने जा रहा हूं कि क्या DG FIA की इंडिपेंडेंस या आज़ादी बिल्कुल ही खत्म हो चुकी है कि वो मरियम नवाज के मुंशी के कहने के ऊपर जो है वो लोगों को नोटिस भेज रहा है। और ये इंशाअल्लाह ताला लाहौर हाई कोर्ट में हम इसको चैलेंज कर रहे हैं और इसके बाद सुप्रीम कोर्ट में ले जा रहे हैं। पीटीआई तोशाखाना जूं समूरियूं हक़ीक़तूं पधरियूं करण ऐं ज़ुले शाह जे मौत जी अदालती जांच लाइ लाहौर हाई कोर्ट जो वञण जो ऐलान करे छॾियो। पार्टी क़यादत ख़िलाफ़ केसिस ते सुप्रीम कोर्ट में बि पटीशन दाख़िल करण जो ऐलान। फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत अरबे रुपया ख़र्च करे इमरान खान ऐं संदसि घरवारी ख़िलाफ़ तोशाखाना ते मुहिम हलाई वई। मरियम नवाज़ जी बेवकूफ़ी सबबि समूरी मुहिम
लुड़ी वई। तोशाखाना में सब खां वधीक फ़ाइदो नून लीग हासिल कयो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच वीवीआईपीज़ वज़ीरनि ऐं ब्यूरोक्रेट्स खां कमांडोज़ जी सिक्योरिटी वापसि वठण जो हुकुम ॾेई छॾियो। आईजी खे अमन अमान लाइ जमा करायल प्लान ते अमल करण जी हिदायत। सिंध हुकूमत खे मिलिट्री ग्रेड जा हथियार ख़रीद करण लाइ पैसा फराहम करण जो हुकुम। अदालत अमन अमान बाबति केस जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत चयो त धाड़ेलनि ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन करे हर ॾोह जी एफआईआर दाख़िल करण खे यकीनी बणायो वञे। सिंध हुकूमत अवाम खे सिहत जूं बहितर सहूलियतूं फराहम करे रही आहे। गंबट खे हेल्थ सिटी ठाहे रहिया आहियूं। मलिक जे इलाइक़े गॾाब में पीड़ जे पथर रखण वारी तकरीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद झा चयो आहे त एनआईसीबीडी बि बहितरीन कमु करे रही आहे। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस जी एहतसाब अदालत में ॿुधणी। केस में नामज़द अॻूणे डीसी अदनान रशीद, आशिक अलेरी, मंसूर अब्बासी ऐं ताबिश शाह खे अदालत में पेश कयो वियो। अदालत नेब खे 28 मार्च ताईं जवाबदारनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। असलम पीरज़ादो समेत 3 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी मुलतवी। एसयूपी जो डिजिटल आदमशुमारी धारियनि जी आबादकारी ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ सखर खां निकितल पैदल मार्च सजावल खां टटो तरफ़ रवानो। एसयूपी अॻवाननि चयो आहे त डिजिटल आदमशुमारी हिक साज़िश आहे। ख़राब हुकुमरानी सिंध खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। सभिनी खे गॾिजी जदोजहद करणी पवंदी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच ॿोॾ दौरान नवाबशाह में 3 ॾींहनि दौरान पहुतल 66 ॿारनि वारे मामले जी अदालती जांच कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां सिहत ऐं नाणे खाते जे सेक्रेटरी खे नौशरो फिरोज़ जे सिविल अस्पताल में महीने अंदरि वेंटिलेटर लॻाए स्टाफ बि फराहम करण जो हुकुम ॾेई छॾियो। मियां साहब में पुराणे तकरार तां कलर बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो। 2 ॼणा मारिजी विया। धुरनि में छिकताण। हुमायूं थाणे जी हद में थियल झेड़े दौरान माशूक ऐं मोहम्मद गुल मारिजी विया। धुरनि में छिकताण वधी वई। वधीक रतोचाण जो ख़दशो। पीर जो ॻोठ वेझो ॻोठ जान खान लगारी में लगारी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो। फायरिंग में 13 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।